केतिरे वक़्त खां सखर खां वठी उबावड़े ताईं नेशनल हाईवे तबाहीअ जी तस्वीर बणियल आहे। सारो रोड खॾा खुड़बा ऐं खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। वेतर नेशनल हाईवे तरफ़ां ॿीहर ठाहिण लाइ जेको रोड पटियो वियो आहे त उहो अञा ताईं ठही न सघियो आहे, जंहिं करे रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। सिर्फ़ ज़िले सखर में 6 महीननि दौरान 20 खां मथे माण्हू नेशनल हाईवे ते थींदड़ हादसनि में मौत जो खाज बणिया आहिनि ऐं सवे माण्हू ज़ख़्मी थी उमिरि लाइ मज़ूर बणिजी पिया आहिनि। सुजाण हल्का सोचनि था त टूल जे नाले में अवाम खां करोड़े रुपया रोज़ानो उगाड़ण बावजूदि नेशनल हाईवे जो अहिड़ो हाल छो आहे। अफ़सोस आहे त नेशनल हाईवे जे GM सुल्तान अबड़े, डायरेक्टर जहांगीर लाड़क, असिस्टेंट डायरेक्टर खलील पीरज़ादे ऐं डिप्टी डायरेक्टर बिशारत मंगीअ समेत हाईवे अथॉरिटी जे ॿियनि अमलदारनि जे कन ते जूं बि नथी चुरे। उन्हनि खे माण्हुनि जे मरण, ज़ख़्मी थियण, अवाम जी तकलीफ़नि जो को बि अहसास न आहे। अंधनि ऐं ॿोड़नि अहिड़नि अमलदारनि खे न रोडनि ते हादसनि सबबु वहंदड़ खून नज़र अचे थो, न ई दाहूं ऐं कूकूं ॿुधण में अचनि थियूं। करप्ट अमलदारनि जो पहिरियों ऐं आख़िरी कमु रुगो करप्शन ई करप्शन आहे। इहे बि करप्शन जा करतब आहिनि जो रोडनि जी मरमत लाइ ईंदड़ बजट हड़प थी वञे थी ऐं कमु रुगो कागज़नि में मुकमल थियल आहिनि। जिते नाले मात्र मरमत थिए थी त नाक़िस मटेरियल सबबु चंद ॾींहंनि खां पोइ मरमत जो नाव निशान ई नज़र नथो अचे। नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि जा त हींअर जंहिं महिल कम कारनामा ॾिसूं था त असांखां सभिनी इदारनि जूं ज़्यादतियूं विसरी थियूं वञनि। हाणे मां ताज़ो हैदराबाद वियो हुउसि, मुंहिंजी का कॉन्फ्रेंस हुई। यकीन ॼाणो त राणीपुर खां न्यू सईदाबाद पहुचण ताईं मूंखे 7 कलाक लॻा। ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक बंदि ऐं रोड उखड़ियल। एॾी वॾी नाहली आहे नेशनल हाईवे अथॉरिटी जी। असांजो बैजी चौक पनवा किलो हुजे या पूरी एरिया आहे, तव्हां हितां खां शुरू थियो पूरे हैदराबाद ताईं नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि जी इंतिहाई बुरी हालत आहे ऐं इहा वॾे में वॾी नाहली आहे। उन्हनि करप्ट ऑफिसरनि जी बि नाहली आहे। गवर्नमेंट विफ़ाक़ी हुकूमत जे अंडर ईंदो आहे नेशनल हाईवे, उन्हनि जी बि नाहली आहे। ऐं तव्हां ॾिसो त ही जेका गुंडा टैक्स वसूल कनि था टोल टैक्स जे नाले सां, इनखे मां गुंडा टैक्स चवंदो आहियां। जिते लखें माण्हुनि खां ज़्यादती करे नाहक अरबे रुपया डेली वसूल थियनि था। अॼु ॾींहं ताईं कंहिंखे का ख़बर न पई आहे त उहे पैसा काॾे वञनि था, उन्हनि जो बैंक एंड बैलेंस छा आहे, उनजो को नतीजो छा आहे। त इहे सभु माण्हू इन ॻाल्हि में परेशान बि आहिनि, अज़ाब जी ज़िंदगी कटनि था। अदा इहो जेको हाईवे आहे N6 सरबो आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ठहियल रोड खे बि जेको आहे हाईवे अथॉरिटी वारा अचनि था ऐं उनखे ई टुका हणंदा पिया। तव्हां जाइ जेको आहे उहो हर 3 किलोमीटर खां पोइ तव्हां टोल प्लाज़ा जेको आहे उगाड़ो था पिया ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त कहिड़ियूं मेडिकल जूं सहूलियतूं, एम्बुलेंसिस या मेडिकल हेल्थ केयर, इहे तव्हां कंहिं बि क़िस्म जी नथा ॾियो पिया। रोडनि ते रोज़ानी बुनियादनि ते हादसा थियनि था, माण्हू ज़ख़्मी थियनि था पिया ऐं उनजे लाइ तव्हां वटि को बि अहिड़ो प्लान न आहे। बाबा असां चऊं था पिया त हिकु त या त टोल प्लाज़ा तव्हां जेको आहे हर 100 किलोमीटर या 150 किलोमीटर खां पोइ जीअं शुरू में हुयो उहो कयो ऐं ॿियो इहो त मरमत जेको आहे उहो तव्हां वक़्त सां पूरी कयो। त इन क़िस्म जा जेके नेशनल हाईवे अथॉरिटी जा मसइला आहिनि उहे हल कया वञनि त बहितर थींदो। साईं, हूअं त समूरी सिंध में नेशनल हाईवे जी जेका हालत आहे उहा तमामु ख़राबु आहे। ईअं त ॻोठनि जा लिंक रोड बि न आहिनि हूंदा जीअं हीउ रोड थी वियो आहे, पर हीउ जिते असां बीठा आहियूं हिते परियां एतिरो माना खॾा आहिनि, एतिरो रोड पटियल आहे जो हिते हादसो ॼण त रोज़ जो मामूल आहे। केतिरा ई नौजवान मोटरसाइकिलनि ते सवार या ॿियनि गाॾियुनि ते सवार हिते हादसे जो शिकार थी पंहिंजी जान विञाए चुका आहिनि। सॼो रोड उखड़ियो पियो आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि खे ॼण त का शइ नज़र अचे ई कोन थी। लखनि ऐं अरबनि जे मद में जेके आहिनि से टूल प्लाज़ा वरितो पियो वञे, पर उहो अलाए केॾांहुं पियो वञे। हालांकि उहो पैसो रोडनि ऐं रस्तनि ते ख़र्चु थियणु खपे, नेशनल हाईवे ते ख़र्चु थियणु खपे, पर उन जे बावजूदि हीउ रोड तबाह आहे। इस्लामाबाद खां को माण्हू बाय रोड निकिरे थो ऐं सखर खां पोइ वञे थो कराची, त कादी अहमद ताईं जेको हशर थिए थो उहो असांखे ख़बर आहे त 8-8, 9-9 कलाक ड्राइविंग सीट ते वेठा आहियूं या पंहिंजे फैमिली सां वञी कोन था सघूं पिया जो। ऐं नेशनल हाईवे जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा जेको आहे वफ़ाक़ जी आहे। वफ़ाक़ जो सिस्टम जेको थो हले थो उहो 2 अखियाई वारो हले थो। त सिंध सां ॿियो आहे, पंजाब सां ॿियो आहे। पंजाब में मोटरवेज़ बि आहिनि, पंजाब में नेशनल हाईवेज़ खे बि ॾिसनि था पिया। सिंध में अलाए छा हिननि खे मौत थो अचे पियो। ऐं उनखां अलावा जेके टूल प्लाज़ा जो सिस्टम आहे उहो माण्हू अची टूल ॾियनि था पिया, उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। माण्हू घर खां ॿाहिरि निकिरे थो टूल प्लाज़ा, हर 40 किलोमीटरनि खां पोइ टूल प्लाज़ा। नेशनल हाईवे उनखां अलावा त असांजो कंदकोट वारी साइड वञो, कशमोर साइड ते वञो त उते बि इहो ई हालत लॻी पई आहे, खॾा आहिनि, रोडनि। कशमोर, खैरपुर, सखर, मां सम्झां थी त कराची खां वठी वञे कशमोर ताईं सेम सूरत हाल आहे। ॾींहुं जेके आहिनि रोड हादसा थियनि था,
नौजवान उन में मरी वञनि था, के माज़ूर थी वञनि था, पेरनि खां वेझी वञनि था, हथनि खां वेझी वञनि था, पर कोई पुछण वारो ई न आहे। ऐं किरोड़े रुपया जेके आहिनि उन में टैक्स जी मद में उन्हनि उगाड़नि था, उहे किरोड़ रुपया किथे था वञनि? ॾिसो त विख विख ते वञो त टूल प्लाज़ा आहिनि, ऐं उन्हनि जो टैक्स ॾिसो, हिकु गाॾी क्रॉस करे थी त उनजो 70 रुपयो नंढी गाॾी जो आहे, हिन खां अलावा 100 रुपयो वॾी गाॾीअ जो आहे। जॾहिं किरोड़ रुपयनि जी मद में एॾा पैसा बि टैक्स जी मद में वठनि था, ऐं जेके रोड रस्ता आहिनि उहे बि सही नथा कनि। ईअं मां सम्झां थी जेका आहे नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि जी नाअहली आहे, जंहिंजे करे या त करप्शन तमामु घणी थी रही आहे, ऐं उन्हनि जो सिर्फ़ु करप्शन जी तरफ़ ध्यानु आहे। रोड रस्ता जेके आहिनि जानियूं ज़ाया थियनि थियूं, उन जी तरफ़ उन्हनि खे ध्यानु न आहे। हीउ हिकिड़ो असां वटि कमाई जो उन्हनि ज़रियो ठाहे छॾियो आहे, त भले उन्हनि खे माण्हुनि सां या इंसाननि सां त मोहबत आहे ई कोन, उन्हनि खे पैसे सां मोहबत आहे, कहिड़ी तरह सां करप्शन करणी आहे। अवाम वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो थो करे त नेशनल हाईवे जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तबाहाल रोड खे जल्द खां जल्द तमीर कयो वञे, जीअं माण्हुनि जी क़ीमती जान माण्हू मार हादसनि खां महफ़ूज़ रही सघनि। कैमरामैन सिजावल सुमरो सां गॾु इनायत भट्टी, मेरा टीवी न्यूज़, सखर।